मुझे बचड़े के बुख लगी होंदी खबर ना है मुझे बचड़े जो छा हाल थियो होंदो। अम्मा जी जो चे दिसे दड़ो खुलियो पयो बचड़ो अची वयो अंदर अम्मा चे दिसे बचड़ो खट ते वेठो मानी खाए अम्मड़ के केड़ी खबर तैयार हिन ते राजी थी वयो। देर काने का मुसलमान देर काने का मुझे करीम रब जे कुर्ब में रुगी तू ही पंहिंजे निदामत वारी दिल जी झोली फैलाए त ॾिस। दुनिया जे अंदर सब खां प्यारे में प्यारो रिश्तो जीजल अमड़ जो होंदो आदा। अमड़ खां मथे ॿियो कोई प्यारो कोन्हे। लेकिन मुझा दोस्त अजीज जरा गौर था कर त जीजल अमड़ भी अगर बचड़ो गुम थी विंदो उन जो अतो पतो न पवंदो 6 महीना साल 5 साल 10 साल दर दे निहारींदी आखिरकार जीजल अमड़ भी 10 सालन खां बाद में दर दे निहारण छॾे ॾींदी उनखे ख़बर पइजी वेंदी त ख़बर नाहे मुंहिंजो बच्चो अलाए काथे अलाए जहिड़ो अलाए मरी वियो उम्मीदूं लाहे छॾींदी सोच त सही मुंहिंजो अल्लाह तो फरमा ऐं मुंहिंजा बाना 10 सालन खां पोइ अमड़ बि तुंहिंजो आसरो पले छॾियो। ओ 60 साल मां अल्लाह जे दर ते न अचण वारा ओ 80 साल मां अल्लाह जे दर ते न अचण वारा रब तो चवे ऐं मुंहिंजा बाना तो मूंखे विसारे छॾियो मगर मां रब तोखे न विसारियो जहिड़ो आहीं तहिड़ो हली तुंहिंजे लाइ अॼु बि मां अल्लाह जे रहमत जा दर खुलिया पिया आहिनि। तोखे अमड़ विसारे छॾियो पर मां रब जी रहमत तोखे न विसारियो अॼु बि तुंहिंजो इंतज़ार करे हली जहिड़ो आहीं तहिड़ो अल्लाह फरमाए तो हली मां अल्लाह जे दरबार में। मुंहिंजा दोस्त अजीज अमड़ निहारे पुछो ऐं मुंहिंजा बचड़ा जी मुंहिंजी जीजल अम्मा ॾे ख़बर अॼु किथां वरी दर तो मानी पिनी आयो निहारे चवे तो अम्मा दरड़ो त तो हिकिड़ो ई ॾसियो पिनण जो तरीक़ो तो हिकिड़ो ई ॾसियो मां जो ख्याल नथो वञे कावड़ में पुछे थी जल्दी ॿुधा कंहिंखो मानी वठी आयो अमड़ के बाह खां वठी करे उन मुसल्ले वारी जाइ ते वठी ईंदो अम्मा हिते वुज़ू कयो हिते मां नमाज़ पढ़ी जंहिंखां रोज़ घुरंदो हूअं टाफियूं बिस्कुट घुरंदो अॼु तूं कान हुई उन मालिक खां मानी घुरी हली मूं खाधी तूं बि खा। ऐं मुंहिंजा दोस्त ॻोठ लालू माछी में पट ते वेही करे अल्लाह जो क़ुरान मुस्तफ़ा करीम जी हदीस शान ॿुधण वारो मूंखे जवाब ॾियो ॻाल्हि सवली आहे या ॾुखी इन में का तकलीफ़ आहे काई तकलीफ़ कोन्हे का बस रुॻी पंहिंजे बचड़नि खे 10 मिंट त ॾे यार राति जो ज़्यादा नथो ॾेई सघी न। तू बिल्डिंग भले बचड़े ला न ठाहे भले वॾी प्रॉपर्टी न ठाहे प्रॉपर्टी ठाही बिल्डिंग ठाही जे बच्चे के प्यार वारा 10 मिंट न दी बच्चे जी तरबियत न करी तो बच्चे ला कुछ भी न कयो पर जे बचड़े के रात जो सुमण का पहले 10 मिंट दई हिकड़ी रुगी मुझे मदीने वारे मीर जी हदीस बुधा त बचड़ो जवान थींदो तू न हुदे तड़े भी चवंदो त मुझो बाबा साईं या मुझी जीजल अमड़ मुखे हुजूर जी ही हदीस रात जो बुधाईंदा होया तू दुनिया छड़े भी दे तू कब्र में हुंदे उते भी बचड़ो हिते गाल कंदो खुदा जो रहमतूं तोखे कब्र में पयूं पहुचंदी ये कंदासी जवाब दियो ये कंदासी जो इंशाअल्लाह ताला पंहिंजे बचड़नि जी तरबियत ईअं कंदासीं सुम्हण खां पहिरीं पंहिंजे बचड़नि खे अल्लाह जो नालो वठणु सेखारींदासीं हुज़ूर ते दुरूद पढ़णु सेखारींदासीं का बि हिकु हदीस हुज़ूर जी बचड़नि खे राति जो ॿुधाईंदासीं अल्लाह ताला पंहिंजे रहमतुनि जो नुज़ूल फरमाईंदो।